अपडेट कंदासीं लाड़काणे खां 6 महीननि जे ॿार खे मिर्च खाराए मुबैना तशद्दुद जो निशानो बढ़ाइण वारो मामलो इल्ज़ाम हेठि आयल नौजवान शकील अहमद मीराणी पुलिस वटि पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी। ख़बर वास्ते शेयर कंदासीं। पुलिस वटि पेश थियल जवाबदार ऐं मासूम ॿारड़े जी अमड़ वीडियो खे मज़ाक़ करार ॾेई छॾियो। वीडियो ठाहिण जो मक़सदु मुड़ुस ऐं संदसि घर भातियुनि खे अहसास ॾियारणु हो। ॿार जी अमड़ जो चवण आहे। कराची वासी वारिस अली सां मुंहिंजी भेण जी शादी थी हुई। गिरफ़्तारी नाहे ॾिनी, पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ थाणे ते पहुतो आया। इल्ज़ाम हेठि आयल नौजवान जो अहिड़ो चवण आहे। ख़बर वास्ते शेयर कंदासीं। लाड़काणे खां 6 महीननि जे ॿार खे मिर्च खाराए मुबैना तशद्दुद जो निशानो बढ़ाइण वारो मामलो, इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे जे ब्यूरो चीफ रशीद समूह खां। जी रशीद, छा मामलो आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल, लाड़काणे में 6 महीननि जे ॿार खे मामे तरफ़ां मिर्च खाराए मुबैना तशद्दुद जो निशानो बढ़ाइण वारे मामले ते इल्ज़ाम में आयल जेको नौजवान आहे उहो पुलिस ॾाढो पेश थी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। गिरफ़्तारी थी छॾी आहे। पुलिस वटि पेश थियल अमरा ॿारनि जी अमड़ वीडियो खे मज़ाक़ करार ॾेई छॾियो आहे। ॿार जी जेकी अमड़ आहे उन चयो आहे त वीडियो ठाहिण जो मक़सदु मुड़ुस संदसि घर भातियुनि खे एहसास ॾियारणो हो। लाड़काणे शहर जे फुल रोड वासी आहे शकील मीराणी जे पंहिंजे 6 महीननि जे मासूम भाणे जे अयान अलीअ पुट वारिस अली मीराणी खे मिर्च खाराए मुबैना तशद्दुद जो निशानो बनाए सोशल मीडिया ते वीडियो वायरल कई हुई। अहिड़े मामले खां पोइ जेका इल्ज़ाम हेठि आहे नौजवान शकील अहमद मीराणी पुलिस वटि पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। ऐं नौजवान शकील अहमद मीराणीअ जो चवणु हो, उन मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजी भेण सां कराची वासी जी जेका वारिस अली मीराणी शादी कई, जेको शादीअ जे महीने खां पोइ मुसलसल भेण सां झगड़ा करे घरां कढी छॾियो, जंहिं करे भेण असां वटि आई हुई ऐं उन वधीक ॿुधायो त वारिस भेण खे पंहिंजे घर वठी ॿीहर पाण ते जहिड़ो कंदो हो। ऐं उन खां पोइ मुंहिंजी पंहिंजी भेण जे मासूम पुट खे मिर्च जेका आहे वीडियो उहा सोशल मीडिया ते वायरल थी हुई, जंहिं ते मक़सदु सिर्फ़ु मज़ाक़ हो। वीडियो में मिर्च पचियल नाहे ऐं ॿार जी वात जे अंदरि मिर्च आहे। सोशल मीडिया खे उथारियो आहे। मां वीडियो ठाहिण जो एतिराफ़ कयां थो, जेको वीडियो मां भेणीअ वारिस खे व्हाट्सअप कई हुई ऐं जंहिं तरीक़े सां शेयर कई आहे उनजी ख़बर न आहे। बाक़ी सोशल मीडिया ते वीडियो खे ग़लति रंग ॾिनो वियो आहे, छाकाणि त तशद्दुद जो को तरीक़ेकार आहे, पर वीडियो में ॿार न रोए ऐं मां साबित उनखे ॾिनो। उन दौरान ॿार मूंसां सुम्ही रहियो आहे ऐं हू मूंसां सेठ आहे। हिन चयो त हिन मामले ते वारिस मूंसां राब्तो न आहे कयो ऐं न ई ख़बर आहे। हिन अहिड़ी का शिकायत कई आहे। हिन वधीक चयो त जेको जवाबदार शकील आहे त मुंहिंजी वीडियो खे 3 ॾींहं थी विया, मां सरकारी मुलाज़िम आहियां ऐं पाण सरकारी मुलाज़िम आहियां। SSP जो ज़ोर हुयो, तंहिं करे मां पंहिंजो मौक़ो ॾियण लाइ थाणे ते पेश थियुमि। ठीकु आहे रशीद, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।